अल्हम्दुलिल्लाह वहदहु वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। कुन्तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नासि तअमुरून बिल माअरूफि व तन्हौन अनिल मुनकर औ कमा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फ़ी अव्वलि कलामिना। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फ़ी औसति कलामिना। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फ़ी आखिरि कलामिना। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरज़ अन्नी रिज़ल ला तस्ख़ुत बअदहु अबदन अबदा। जमियत तलबा इस्लाम सांघी जे तरफ़ खां मुनक़िद थींदड़ यौम यकजहती कश्मीर जे हवाले सां फ़िक्रे तुलबा कन्वेंशन में असां तवां शरीक आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तवां जी हिन हाज़िरी के मंजूर व मक़बूल फरमाए। पूरे पाकिस्तान जे अंदर अज कश्मीर जे मुसलमानन सां हमदर्दी जे लाइ हर इलाइक़े ऐं शहर में मुख़्तलिफ़ उनवानन सां प्रोग्राम मुनक़िद थियन पिया। कश्मीर दुनिया जी उहा अज़ीम धरती आहे जंहिं धरती तां इंशाअल्लाहुल अज़ीम पूरी दुनिया जे अंदर इस्लाम जे ग़लबे जे लाइ तारीख़ दान ऐं मुजाहिद पैदा थिया तो उहे कश्मीर जी धरती तां पैदा थिया। दुनिया कुफर के अगर कश्मीर दुखियो लगे तो इन जे करे ही वादी कश्मीर अगर पाकिस्तान जे हवाले थी इन कश्मीर में पाकिस्तान जा मुसलमान पहचन था त पोइ कुफर के इहा ख़बर आहे त असां दुनिया जे अंदर कंहिं भी जगह ते पंहिंजो पाण के महफूज़ नथा समझी सघूं। इन जे करे कश्मीरिन जे आवाज़ के दबाइण जी कोशिश कई पई वञे।
कश्मीरिन जे मथा जुल्म ऐं सितम कयो पियो वञे। तव्हां के तव्हां पंहिंजे ज़बानुनि के ताला ॾियो, तव्हां पंहिंजे ज़बान ते उहे कड़ा हणी छॾियो जिन तव्हांजे ज़बानुनि मां वरी असां कॾहिं बि न ॿुधऊं त असांखे कलमे जे बुनियाद ते ठहंदड़ मुल्क पाकिस्तान में शामिल कयो वञे। कश्मीरिन जो भी इहो ई मुतालबो आहे त पूरे पाकिस्तान जे अवाम जो भी इहो ई मुतालबो आहे त कश्मीर के आज़ाद कयो वञे ऐं कश्मीर जे मथां ज़ुल्म के बंद कयो वञे। ताजो नौजवान सां जमियत तलबा इस्लाम सांगी जे तरफ़ खां बि ही प्रोग्राम मुनक़िद थे पियो। मुख़्तलिफ़ जगहुनि ते किन जगहुनि ते रैलियूं पियूं कढियूं वञनि, किन जगहुनि ते प्रोग्राम मुनक़िद करे कश्मीरनि सां हमदर्दी जो इज़हार कयो पियो वञे। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अॼु असां ऐं तव्हां जंहिं प्लेटफार्म ते गॾु आहियूं, जंहिं जमात जे कार सां गॾु आहियूं, उन जमियत तलबा इस्लाम जे प्लेटफार्म तां अॼु असां ऐं तव्हांखे हिकिड़ो उनवान ॾिनो वियो आहे त फ़िक्र तुलबा पाण में पैदा कयो, यानी तालिबनि जो फ़िक्र छा आहे, शागिर्दनि जो फ़िक्र छा हुजणु घुरिजे ऐं दुनिया जे अंदरि अॼु जेके भी जंगियूं लड़ियूं पियूं वञनि, दुनिया जे अंदरि अॼु जेके भी महाज़ खड़ा थिया आहिनि, दुनिया जे अंदरि अॼु जंहिं भी कुंड कुड़छ ते तव्हां नज़र कंदो त पूरी इंसानियत अगर टकर खाए थी, अगर हिक ॿिए सां विढ़े थी त उहे फ़िक्र जे बुनियाद ते विढ़े थी। हर माण्हू फ़िक्र जे बुनियाद ते विढ़े थो, हर तंज़ीम फ़िक्र जे बुनियाद ते विढ़े थी, हर तहरीक फ़िक्र जे बुनियाद ते लड़ी रही आहे। दुनिया जे अंदरि अगर मुसलमाननि जो फ़िक्र आहे त उहो फ़िक्र आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो फ़िक्र आहे ऐं इहो ई मुसलमाननि जो फ़िक्र आहे। मुसलमान इन फ़िक्र के खणी करे मैदान ते अचनि था ऐं पंहिंजे मैदान में इहा ॻाल्हि वाज़िह करनि था त असां इन पंहिंजे फ़िक्र के पूरी दुनिया जे अंदरि ग़ालिब कंदासीं। छो त असां त छा पर दुनिया जे अंदरि अल्लाह पंहिंजे रसूलनि ऐं पैगंबरनि के जेको मोकिलियो उन जे लाइ बि फरमायाई हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिह। असां रसूलनि के मोकिलियो इन जे लाइ आहे त हक़ जे कलमे के, दीन हक़ के, फ़िक्र हक़ के पूरी दुनिया जे अंदरि ग़ालिब करे अचे। त ही मुसलमाननि जो फ़िक्र आहे, ला इलाहा इल्लल्लाह वारो फ़िक्र आहे। इहो फ़िक्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी करे अॼु असां ऐं तव्हां ताईं पहुतो आहे। इन फ़िक्र जे लाइ जमियत तलबा इस्लाम मेहनत पई करे ऐं इन फ़िक्र में हलण जे लाइ जमियत तलबा इस्लाम अफ़राद पई ठाहे। इन फ़िक्र के मज़बूत बनाइण जे लाइ, इन फ़िक्र के पूरी दुनिया ते ग़ालिब बनाइण जे लाइ जमियत तलबा इस्लाम माण्हू पई तैयार करे, मुजाहिद पई तैयार करे, कारकुन पई तैयार करे। जॾहिं फ़िक्र भी वॾो मिलियो, जॾहिं प्रोग्राम भी वॾो मिलियो, जॾहिं पैगाम भी वॾो मिलियो त इन जे लाइ माण्हू भी अज़ीम खपनि, मुजाहिद भी अज़ीम खपनि जेके इन अहिड़े अज़ीम प्रोग्राम के दुनिया जे अंदरि नाफ़िज़ भी करे सघे। त जमियत तलबा इस्लाम मेहनत पई करे, असां पंहिंजो पाण में इहो फ़िक्र पैदा कयूं त असां कहिड़े फ़िक्र जे लाइ दुनिया जे अंदरि आया आहियूं। दुनिया जे अंदरि कंहिंखे फ़िक्र पाकिस्तान सां सॼो थो वञे, मुफ़क्किर पाकिस्तान जे नाले सां सॼो पियो वञे, कंहिंखे मुफ़क्किर कम्युनिज़म जे नाले सां सॼो पियो वञे, कंहिंखे कहिड़े नालनि सां सॼो पियो वञे, पर जमियत तलबा इस्लाम जो हर कारकुन, हर साथी पंहिंजो पाण खे मुफ़क्किर इस्लाम बणाइण चाहे त असां ऐं तव्हांखे मुफ़क्किर इस्लाम बणजणो पवंदो। जॾहिं असां पंहिंजो पाण में इस्लाम वारो फ़िक्र पैदा कंदासीं त पोइ इन तहरीक खे मज़बूत करण जे लाइ हिकिड़े तरीक़ेकार खे मुतयन कंदासीं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जमियत तलबा इस्लाम इहा मेहनत पई करे त इन फ़िक्र के ग़ालिब करण जे लाइ असां मज़बूत माण्हू पैदा कयूं, मज़बूत इंसान पैदा कयूं जेके इन फ़िक्र के अमली तौर ते दुनिया जे अंदरि नाफ़िज़ करनि ऐं वो भी नौजवान जेके पैदा थियनि, उहे जेके इंसान पैदा थियनि, उहे भी उन अंदाज़ ऐं तरीक़े जे मुताबिक़ उन्हनि जी तरबियत ऐं उन्हनि जो माहौल भी उहो हुजणु घुरिजे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जो हुयो। इन
अंदाज जे मुताबिक इन तरीक़े जे मुताबिक जॾहिं मुजाहिद पैदा थींदा, जॾहिं मुफ़क्किर पैदा थींदा त दुनिया जे अंदर इस्लाम जो फ़िक्र लागू थींदो ऐं दुनिया जे अंदर इस्लाम गालिब थींदो। त अॼु असां ऐं तव्हां इन फ़िक्र के अगर अॻिते वधाइण था चाहियूं त पोइ असां ऐं तव्हां खे तब्दील थियणो पवंदो, पंहिंजे माहौल खे मटाइणो पवंदो, पंहिंजे इलाइक़े खे तब्दील करणो पवंदो, हिकु माहौल सां तब्दील करणो पवंदो, हिकु उनवान खणी ईंदासीं ऐं उन सां गॾोगॾु तब्दीली जे लाइ जॾहिं तब्दीली जो नारो हणंदासूं त असांखे ही माहौल तब्दील करणो पवंदो। नौजवान खे सहाबा जे मयार जे मुताबिक ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। नौजवान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। उहो नौजवान जेको अॼु पंहिंजी ज़िंदगी खे अजायो पियो वक़ुफ़ करे, अजायो पियो ख़र्च करे, हिन नौजवान खे पंहिंजी ज़िमेदारी जी ख़बर न पई, हिन नौजवान खे पंहिंजे एहसास जो कोई एहसास न थियो, हिन नौजवान खे पंहिंजी ज़िमेदारी जो कोई एहसास न थियो। जॾहिं ही नौजवान पंहिंजी ज़िंदगी जे जवानी वारा ॾिहाड़ा गुज़ारे थो, जॾहिं कोई एहसास हुन में नथो अचे, ज़िमेदारी जो एहसास न आहे, वॾनि जो एहसास न आहे, पैगाम जो एहसास न आहे, फ़िक्र जो एहसास न आहे, पोइ इहो नौजवान जॾहिं अजाई ज़िंदगी गुज़ारे थो पोइ इहो परेशानी जे आलम में अचे थो, परेशानी जे माहौल में गुज़ारे थो। जॾहिं उन जे मथां ज़िमेदारी जो वक़्तु अचे थो, उहो नौजवान जॾहिं उनखे ज़िमेदारी ॾिनी थी वञे त हाणे तूं हिन ज़िमेदारी खे संभाल, अॼु तूं पंहिंजी ज़िंदगी जे जवानी वारा ॾिहाड़ा गुज़ारे चुको आहीं, हाणे तोखे हीअ ज़िमेदारी हवाले कयूं था पिया। पोइ उहे ज़िमेदारी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। कॾहिं उहा ज़िमेदारी अबो पंहिंजे मथां लाहे करे पंहिंजे पुट जे मथां हवाले कंदो आहे त पुट मां ही सॼो घर हलायां पियो, मां ही सॼो माहौल हलायां पियो, मां पंहिंजे रिश्तेदारनि सां कीअं गुज़ारियां पियो, शादियुनि में वञा पियो, ग़मिन में वञा पियो, पंहिंजे दोस्तनि सां टाइम बि गुज़ारियां पियो, पंहिंजे घर खे बि हलायां पियो। मां पोड़ो थी चुको आहियां, मां कमज़ोर थी चुको आहियां, मूं में हाणे इहा ताक़त न आहे जो मां पंहिंजी बिरादरी जे मसाइल खे मुंहुं ॾेई सघां, हाणे मूं में इहा कुवत न आहे जो मां कमाए सघां, हाणे में मूं में ताक़त न आहे जो मां मज़दूरी करे सघां, जो तोखे मानी खाराए सघां, तुंहिंजी अमड़ खे पीआरे सघां, तुंहिंजे ख़ानदान खे हलाए सघां, हाणे मूं में इहा सलाहियत न रही आहे। मां कमज़ोर थी चुको आहियां। जॾहिं मूंखे बि जवानी हुई त मां मज़दूरी बि कई, मां महिनत बि कई, मां कोशिश बि कई, मां ज़मीनुनि खे आबाद कयो, मां शहरनि खे आबाद कयो, तोखे बुख ते न विहारियुमि, तोखे सभु कुझु खारायां पियो, पीआरियां पियो, वक़्त ते ख़र्ची बि ॾियां पियो, पर ऐं पुटड़ा अॼु मां कमज़ोर थी चुको आहियां। मां पंहिंजी ज़िमेदारी खां अॼु आरी थियण थो चाहियां, ख़ाली थियण थो चाहियां। ही हेॾो वॾो घर, ही हेॾो वॾो ख़ानदान, ही हेॾो वॾो महलो मां तुंहिंजे हवाले कयां थो। ऐं पुटड़ा मुंहिंजे तिर्ज़ ते हली करे हिननि सभिनि सां मुंहुं ॾे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जॾहिं इहो नौजवान उन पीउ जे अॻियां अचे थो ऐं उहो अबो पंहिंजो सभु ज़िमेदारियूं, पंहिंजूं सभु कमकार उन जे मथां हवाले थो करे त पोइ उहो नौजवान जंहिं अबे जी नंढाई में ॿुधी न हुई, उहो नौजवान जेको कॾहिं तरबियत हासिल न कई हुई, कॾहिं अबे जी ॻाल्हियुनि खे कननि में विहारियो न हुयईं, ज़हन ऐं दिमाग़ में विहारियो न हुयईं, ईअं अजाई ज़िंदगी गुज़ारींदो हो। कॾहिं सिनेमाउनि ते नज़र ईंदो हो त कॾहिं होटलनि ते नज़र ईंदो हो, चौकनि ऐं चौराहनि ते जॾहिं नज़र ईंदो हो, पोइ इहो नौजवान जॾहिं उनखे ज़िमेदारी जो एहसास न हो, पोइ उहो पोड़ो अबो जॾहिं हिन जे अॻियां ज़िमेदारी थो पेश करे ऐं पीए चवेसि थो त ही सभु कुझु तोखे करणो आहे, त पोइ इहो नौजवान परेशान थो थिए त हाणे मां छा कयां। हिकु ॾिहाड़ो सोचे थो, सोचे हिन ॻाल्हि ते पहुचे थो, अमड़ बि कमज़ोर आहे, भाइर मुंहिंजा नंढा मुंहिंजी गिची में आहिनि, ही सॼो ख़ानदान मुंहिंजे हवाले कयो वियो आहे, बिरादरी जा मसला मुंहिंजे हवाले कया विया आहिनि, अबे मूंखे ही सभु शयूं मुंहिंजे हवाले कयूं, पर मूं में त सलाहियत न आहे, मुंहिंजी त तरबियत ई न आहे जो मां हिन माहौल खे मुंहुं ॾेई सघां। दुनिया जे अंदरि कई अहिड़ा इंसान आया, कई अहिड़ा नौजवान आया जॾहिं उन्हनि जे मथां इहा ज़िमेदारी रखी वई ऐं उन्हनि ज़िमेदारी खे एहसास महसूस न कयो, ज़िमेदारी खे निभाए न सघिया। पोइ उन नौजवान जो हिकिड़ो ई फ़ैसिलो हूंदो आहे त भला जॾहिं मां हिन ज़िमेदारी खे निभाए नथो सघां, जॾहिं मां हिन घर खे हलाए नथो सघां, जॾहिं मां पंहिंजे रिश्तेदारनि सां निभाए नथो सघां, मां पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि सां निभाए नथो सघां, त पोइ इन खां बहितर आहे त दुनिया जे अंदरि रहण खां बहितर आहे त मां मौत खे पसंदि कयां। पोइ इहो नौजवान ख़ुदकशी करे हमेशह जे लाइ ज़िंदगी जे ॾींहं खे उजाए थो छॾे पियो। त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जमीयत तलबा इस्लाम तव्हांखे इन ज़िमेदारनि जे अचण खां पहिरियों जाॻाए पई। जमीयत
तलबा इस्लाम तवा के एड़े वक्त अचण खां पहिरियों बुधाए पई त तवा जे मथा एड़ो वक्त अचण वारो आहे, तवा जे मथा एड़ो जोम अचण वारो आहे, तवा जे मथा एड़ो टाइम अचण वारो आहे जने तवा जे मथा जिम्मेदारियूं रखियूं वेंदियूं, जने तवा जे मथा हेडो वडो बार रखियो वेंदो ऐं पो तू जने उन बार के निभाए न सघंदे त पो तू खुदकशी जे तरफ वधंदे, पो पंहिंजी जिंदगी ते के तबाह कई पर आखिरत भी तुझी तबाह थी वई। जमीयत तलबा इस्लाम इन अमल खां पहिरियों तवा के जगाए पई, तवा के सिखारे पई, अचो असां जे तरफ, असां तवा के सिखारियो घर जो माहौल कीअं हलाइणो आहे, घर में कीअं पंहिंजे निज़ाम के हलाइणो आहे, मुल्क जे माहौल के कीअं तब्दील करणो आहे, जिम्मेदारन के कीअं निभाइणो आहे। जमीयत तलबा इस्लाम असां तवा के इहो सिखारे वक्त खां पहिरियों तवा के बुधाए पई त सुभाणे तवा जे मथा जिम्मेदारियूं हूंदियूं। असां सब नौजवान ये था सोचो त असां मुल्क जा वजीर कोन थींदासे, असां के इलाके जा सरदार न थींदासे। यकीनी तौर ते तवा जे करे वजीर नथा थी सगो, मुल्क जा इलाके जा सरदार नथा थी सगो, जिम्मेदार नथा थी सगो, पर एतरो याद रखो हिकड़े डी तवा घर जा वडा जरूर थी सगो। पंहिंजे घर के संभालण जे लाइ, पंहिंजे घर जे माहौल के हलाइण जे लाइ उहे त सलाहियतूं पाण में पैदा कयो, उहो त माहौल पाण में पैदा कयो। इहा तरबियत जमीयत तलबा इस्लाम करे पई, इहो फिक्र जमीयत तलबा इस्लाम दे पई ऐं नौजवानन के अब्बे जो अदब सिखारे पई, अमर जो एहतराम सिखारे पई, केड़े अंदाज में सिखारे पई, हिन अंदाज में सिखारे पई त हे नौजवान अज जेका तुंहिंजी जिंदगी ऐश नशरत वारी जिंदगी आहे, अज जेका तुंहिंजी जिंदगी ऐं इहा जंहिंमें तोखे कोई फिक्र कोने को, पर जने वक्त इंदो तू अब्बे जी जगह ते इंदे, तू इन अमड़ ऐं अब्बे वारियूं जिम्मेदारियूं पंहिंजे मथा खणंदे, पो उन टाइम तोखे कदुर पवंदो त हाणे जेका मां जिंदगी गुज़ारे आयुम उहा मुंहिंजी जिंदगी कीअं हुई। ऐं इन जे लाइ जमीयत तलबा इस्लाम चए पई त जॾहिं अब्बो ऐं अमड़ तव्हांजे घर में मौजूद आहिनि त उन्हनि सां तव्हांजो तालुक कहिड़ो हुजे, उन सां तव्हांजो अदब ऐं एहतराम कहिड़े तरीक़े सां कयो, इहो सभु कुझु जमीयत तलबा इस्लाम सिखारे पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं तव्हांजे घर में अबो मौजूद आहे, जॾहिं तव्हांजे घर में अमड़ मौजूद आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां इन्हनि जी ख़िदमत सां जन्नत के हासिल करे सघो था। जमीयत तलबा इस्लाम पंहिंजे नस्बुल ऐन में रखियो, जमीयत तलबा इस्लाम पंहिंजे पैगाम में इहा शइ बि रखी त जेको जमीयत तलबा इस्लाम जो कारकुन थींदो, जेको जमीयत तलबा इस्लाम जो मुआविन थींदो, जेको जमीयत तलबा इस्लाम जो साथी थींदो, उनखे अब्बे अमड़ जो एहतराम करणो पवंदो। दुनिया जे अंदर उस्तादन जे इज्जत के नीलाम पियो कयो वञे, दुनिया जे अंदर उस्तादन जी तौहीन पई कई वञे, लेकिन जमीयत तलबा इस्लाम पैगाम पई ॾे त जेकॾहिं जमीयत तलबा इस्लाम में तव्हां वाबस्ता आहियो ऐं तव्हां जमीयत तलबा इस्लाम सां रहण था चाहियो ऐं तव्हां जमीयत तलबा इस्लाम में जिंदगी गुज़ारण था चाहियो त तव्हांखे उस्तादन जो एहतराम करणो पवंदो, तव्हांखे पंहिंजे वॾड़नि जो एहतराम करणो पवंदो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इन ई तिर्ज़ जे मुताबिक़ जमीयत तलबा इस्लाम तरबियत पई करे त असां जेको फिक्र खणी आया आहियूं, असां जेको पैगाम खणी आया आहियूं त कहिड़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह, त इनखे दुनिया जे अंदर गालिब करण जे लाइ असांखे माण्हू खपनि ऐं उन्हनि जी जेका तरबियत हुजणु घुर्जे उहा इन तरीक़े ते हुजणु घुर्जे जीअं तरीक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम जी कई आहे। जॾहिं असां पाण में इहा जिंदगी आणींदासीं, जॾहिं असां पाण में इहो माहौल पैदा कंदासीं त पोइ असां दुनिया जे अंदर पंहिंजे फिक्र खे गालिब करे सघंदासीं, पोइ असां पंहिंजे फिक्र खे दुनिया जे अंदर नाफ़िज़ करे सघंदासीं। जॾहिं असां हिन फिक्र वारियूं सभु शयूं पाण में पैदा कंदासीं ऐं हिन फिक्र खे खणी अचण वारनि इंसाननि जी जिंदगी वारी सभु तिर्ज़ पाण में पैदा कंदासीं त पोइ असां हिन फिक्र खे दुनिया जे अंदर नाफ़िज़ बि करे सघंदासीं। त जमीयत तलबा इस्लाम तव्हांजी तरबियत पई करे ऐं तव्हांखे एहसास पई ॾियारे त ख़ुदा न ख़ास्ता जॾहिं तव्हांजे मथां उहा ज़िम्मेदारी अचे, जॾहिं तव्हांजे मथां अहिड़ो वक़्तु अचे ऐं तव्हां ज़िम्मेदारनि खे निभाए न सघो, जमीयत तलबा इस्लाम थी चाहे त सुभाणे जेकॾहिं मुंहिंजा मोहतरम दोस्तो ही जेके इलाइक़े जे अंदर तव्हां कॉलेजिस ॾिसो था, यूनिवर्सिटियूं ॾिसो था, स्कूल ॾिसो था, मस्जिदूं ॾिसो था, मदरसा ॾिसो था, अॼु अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके मस्जिद खे आबाद करनि पिया, अॼु अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके मदरसे जे निज़ाम खे हलाइनि पिया, अॼु अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके कॉलेज जे निज़ाम खे हलाइनि पिया, अॼु अहिड़ा माण्हू मौजूद आहिनि जेके यूनिवर्सिटी जे निज़ाम खे हलाइनि पिया, अॼु अहिड़ा नौजवान मौजूद आहिनि जेके स्कूलनि जे निज़ाम खे संभालनि पिया। पर हिकिड़ो वक़्तु ईंदो, हिकिड़ो दौर ईंदो, हिकिड़ो टाइम ईंदो जो तव्हांखे इहा ख़बर पवंदी त फिलाणी मस्जिद खे संभालींदड़ मुतवली, फिलाणे मदरसे खे संभालींदड़ मुहतमिम, फिलाणे स्कूल खे संभालींदड़ प्रिंसिपल, फिलाणी कॉलेज के संभालण वारो वो प्रोफेसर ऐं उते पढ़ाइण वारो
वो लेक्चर हिन दुनिया जे अंदर मोकलाए वियो वो वनी करे अल्लाह के प्यारो थियो। मुझा मोहतरम दोस्तों जने तवां जे कन्नन ते यो पैगाम पहुंचंदो यकीनी तौर ते जेको प्रिंसिपल हिन स्कूल का मोकलाए हलियो वियो, जेको मुतवल्ली हिन मस्जिद का मोकलाए हलियो वियो, जेको मुहतमिम हिन मदरसे का मोकलाए हलियो वियो, यकीनी तौर ते मुहतमिम वाली सीट भी खाली थी पई, मस्जिद के संभालण वाली मुतवल्ली जी भी सीट खाली थी पई, इन स्कूल के संभालण वाली प्रिंसिपल जी भी सीट खाली थी पई, इन घर के संभालण वाली अब्बे जी भी सीट खाली थी वई। जने वो पोड़ो अब्बो तुझे कनन ते आवाज इंदो त जेको पीउ जेको तुझो वालिद साहब कोशिशूं ऐं मेहनतूं करे तोखे पाले निपाए वॾो कयईं, जॾहिं तोखे ॿुधायो वेंदो त उहो वालिद साहब अॼु अल्लाह खे प्यारो थी चुको आहे, अॼु उहो पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो आहे ऐं तुंहिंजे वालिद साहब जो जनाज़ो तयारु आहे त हे नौजवान तोखे क़दुरु पवंदो त मुंहिंजो वालिद साहब घर में कहिड़ा कम कारियूं कंदो हो, तोखे क़दुरु पवंदो त मस्जिद के संभालण वारो मुतवल्ली मस्जिद जे लाइ कहिड़ा कम कारियूं कंदो हो, मदरसे के संभालण वारो मोहतमिम कहिड़ा कम कंदो हो। जॾहिं उहो मोकलाए वियो त यकीनी तौर ते इन जगह ते तो नौजवान खे अचणो आहे, इन जगह ते तोखे असांखे अचणो आहे। पोइ असां इन वक़्त ते जॾहिं ईंदासीं इन मनसब ते जॾहिं पहुचंदासीं जेकॾहिं असांखे ख़बर न हूंदी त अबे वारा अहकाम कीअं अदा कबा, अबे वारो तिर्ज़ अमल कीअं पंहिंजो पाण में पैदा कबो, मस्जिद के संभालण जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार इख्तियार कबो, मदरसे के संभालण जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार इख्तियार कबो, कॉलेज के संभालण जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार इख्तियार कबो, महल्ले जी पंचायत के संभालण जे लाइ कहिड़ो तरीक़ेकार इख्तियार कबो। जॾहिं तोखे ख़बर न हूंदी त तूं ज़िंदगी मां परेशान थींदे, पर तोखे उते एहसास थींदो त यार मां उन वक़्त में जेकर जमीयत तलबा इस्लाम जे साथियुनि सां विया हा त मूंखे सेखारनि हा त जॾहिं तूं मुहतिम थींदे त उन जा कहिड़ा अहकामात आहिनि, कहिड़े अंदाज़ में निभाइणा आहिनि, तोखे जमीयत तलबा इस्लाम जा साथी ॿुधारींदा ऐं तोखे ॿुधारींदा त तुंहिंजे हवाले स्कूल कयो वञे त तूं स्कूल जे इंतज़ाम खे कीअं संभालींदे, जमीयत तलबा इस्लाम जा नौजवान तोखे संभालींदा ऐं जॾहिं तोखे कंहिं वॾे इदारे जो हवाले कयो वञे, उन जो वॾो कयो वञे त तोखे जमीयत तलबा इस्लाम जा ई साथी ॿुधारींदा त ही एॾो वॾो इदारो हलाइणो कीअं आहे, इन जो इंतज़ाम कीअं संभालणो त तोखे जमीयत तलबा इस्लाम जे नौजवाननि सां वेहणो पवंदो। ए नौजवानो असां तव्हांखे इन्हनि मुजाहिदनि सां गॾु उथणो पवंदो। ई असांखे तिर्ज़ ज़िंदगी ॿुधाइनि था, ई असांखे ज़िंदगी जे अंदरि ईंदड़ मसाइल खां आगाह करनि था ऐं असांजी ज़िंदगी खे सीगारनि था पिया। मुंहिंजा मोहतरम दोस्तो इन निज जे मुताबिक़ जमीयत तलबा इस्लाम जा साथी महिनत करनि, हर घर में वञनि, हर दर ते पहुचनि, हर नौजवान खे वठनि ऐं उनखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे तरफ़ वठी अचनि ऐं उन्हनि खे ज़िंदगी जा सभु उसूल ॿुधाइनि। इंशा अल्लाहुल अज़ीम उहो ॾींहुं परे न आहे जंहिं ॾींहुं जमीयत तलबा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां असां पंहिंजे फ़िक्र खे नाफ़िज़ करे दुनिया जे अंदरि इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कंदासीं। जेकॾहिं इन तरीक़े ते मेहनत थिए ऐं इन अंदाज़ में मेहनत थी इंशा अल्लाहुल अज़ीम पाकिस्तान जे अंदरि छा पर पूरी दुनिया जे अंदरि इस्लाम नाफ़िज़ थींदो। पोइ असांजा ई प्रोग्राम, पोइ असांजा ई उनवान, पोइ असांजा ई महफ़िलियूं, पोइ असांजो ई मजलिसूं कम वारियूं आहिनि। जॾहिं असां अहिड़ा मुजाहिद पैदा कयूं, जॾहिं असां अहिड़ा मुफ़क्किर पैदा कयूं, मुंहिंजा मोहतरम दोस्तो इन फ़िक्र जे लाइ महिनत कयो, इन फ़िक्र जे लाइ कोशिशि कयो। इहो ई फ़िक्र आहे, इहा ई कोशिशि करणी आहे त दुनिया जे अंदरि इस्लाम कीअं नाफ़िज़ थिए, इस्लाम खे ग़ालिब करणो आहे। जमीयत तलबा इस्लाम इहा ई महिनत पई करे, इन जे लाइ इंसान पई तयारु करे। अल्लाह तबारक व तआला असां ऐं तव्हांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर मक़बूल फरमाए। मां जेको चयुमि अल्लाह ताला क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।